सुभान अल्लाह। इमाम समूदी वफाउल वफा में रिवायत आंदिया बेअन्नल बुक़अतिल्लती दुफ़िन फ़ीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिया अफ़दल मिनल काबति व मिनल अर्शिल अज़ीम। अहले सुन्नत जो मुत्तफ़िक़ अक़ीदो आहे या ज़मीन काबे का भली पर अर्शे अज़ीम का या ज़मीन भली आ जेंदे मथा गुंबदे खदरा दे पुट इने ज़मीन में 4 कब्रूं बुझाया घणियूं कब्रूं ॻाल्हायो घणियूं 3 कब्रूं ठहियल आहिनि हिकिड़ी जाइ ख़ाली आहे अञा ताईं हिकड़ी मज़ार मुझे दिल पर लजपाल नबी जिया उन्हें जे पासे में अबू बकर बी कब्र हजरत उमर जी उन्हें जे पासे में चौथी कब्र जी जाए खाली आ जने क़यामत करीब थींदी ईसा रूह चौथे आसमान ते जिंदा सलामत मौजूद आ रब उन्हें के लाईंदो दिमश्क जी जामिया मस्जिद जे शर्की मुनारे थे हजरत ईसा जो नुज़ूल थींदो ककर जे ज़रिए लहींदो यो दौर हुंदो इमाम महदी पैदा थी चुको हुंदो मुझा दोस्तों हेडो इमाम महदी पंजो लश्कर वठी इंदो हेडो ईसा रूहुल्लाह पंजी जमायत वठी इंदो पो 40 साल ज़ाहिरी हयाती में रहंदो घणा साल शादी कंदो बार ॼणींदो मुझा दोस्तों 40 सालन खां पो ईसा रूहुल्लाह जने वफ़ात कंदो उन्हें जी कब्र गुंबदे खदरा में इन्ने जाइ ते थींदी जेका कब्र वारी चौथी जाइ खाली पुट हाणे नक्शो किया बीहंदो हेडो इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह हेडो ईसा रूहुल्लाह विच में अबू बकर ऐं उमर मवाली जी तो दांगी भजी पई मवाली जो टिप होई हूंदो जेको अबू बकर जे शान में गुस्ताखी तो करे उहा जाइ जेका अर्शे मुअल्ला का भलिया जिते पर रसूल रब जा जलवा कर हुंदा बिन रसूलन जे विच में अबू बकर ऐं उमर सोना मौजूद हिकड़े डी मदीने वाला साईं आया हिकड़े हथ में अबू बकर बे हथ में उमर या ठरेव तोले न तो ठरेव हाँ हिकड़े हथ में अबू बकर बे हथ में उमर सोना हबीब मस्जिद नबवी में आया असहाबी दिसन पिया साईं फरमाए ॾिसो 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 ॾिसी वठो जीअं अॼु असां 3 ॼणा गॾु दाख़िल थिया आहियूं हाकज़ा नुबअस यौमल क़ियाम जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो असां पंहिंजे कब्रुनि मंझां ईअं गॾु उथंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मवाली जी मां खे ताक़त जो हुनजो शान घटाईंदो बस पंजी पिरच तो बिञाए पंजा वात तो पलीत करे पंजा ख्याल तो पलीत करे पंजा नस्ल तो बर्बाद करे मुस्तफा जे यारन जो शान ही निरालो हुयो साईं असां गॾु गार अंदर आशिक सोनो सिद्दीक अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि जंहिंखे तांघ नबीअ जे निज़ारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे हड़नी यारन जी सिक सीने में महबूब जे हड़नी यारन अचे थकायो जमाओ हाँ सोली जान न चलींदो सां सिजर ते आगे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। बुधो बुधो जेकॾहिं अहल बैतन सां मोहब्बत आ त असल में इहा बि मदीने वारे जी मोहब्बत आ। जे असहाबन सां मोहब्बत आ त इहा बि असल में दिलबर मोहम्मद करीम सां मोहब्बत। मुझे सोने हबीब मदीने वारा साईं हिकड़े ॾींहुं हवेली पाक मां निकता। हाय 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 अॻियों अंसारी असहाबन जी जमायत वेठी हुई। हुजूर जीअं निकता हिकड़े कुल्हे ते इमाम हसन हुयो, ॿिए कुल्हे ते इमाम हुसैन। वाह वाह अजीब मंजर। इमामुल अंबिया जे पाक कुलन ते शहजादा सवार जेरी मल हुजूर आया अंसारी असहाबी जमायत वेठा हुया। जेरी मल उन्हनि जी नजर पई अदब में उथी बीठा अर्ज कयूं वाह वाह जो स्वारिया, वाह जी स्वारिया नेमतिल मतिया, वाह जी भली स्वारिया। हबीबन फरमायो अंसारियो जे स्वारी भलिया त स्वार भी घट नाहने। अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार ने। मुझा बच्चा वडे शान वारा हिय झोलड़ी में विहारे हिय चुम्मन पे पिया वरी सिंघन पिया। छा पिया कने सिंघन पिया। के पूछो या रसूल अल्लाह हसन ऐं हुसैन के सिंघो था। फरमायूं हा हा हुमा रेहानताय मिन दुनिया। ए दुनिया में मुझा गुलड़ा आहिन गुल। साईं जे गुलन के सिंघबो आ सुरहान ईंदी आ भला हिनन में भी का सुरहान आहे। हबीबन फरमायो हाओ हिनन में जन्नत जी सुरहान ईंदी आ। हसन ऐं हुसैन जे वजूदन मां जन्नत जी खुशबू ईंदी आ। सुभान अल्लाह। हुसैन आबिद हुसैन ज़ाहिद हुसैन हक जो इमाम आए। हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन इमाम आहे। हुसैन हक जो इमाम आए। हबीबन करीमन फरमायो त मुझे बच्चे हुसैन जे जरिए मुझी उम्मत के आजमायो वेंदो। एड़ो वक्त ईंदो जो मुझो हुसैन मुझे दीन जे खातिर निकरंदो। वो हुसैन जी कुर्बानी थींदी या कुर्बानी उम्मत जे ला आजमाइश हूंदी परखा हूंदी। हिकड़ा हुसैन जे दुश्मनी ते लही ईंदा, हिकड़ा हुसैन जी मोहब्बत जे मैदान में कुॾी काहे ईंदा। या परखा थींदी रुगे करबला जे मैदान में न पर क़यामत ताईं उम्मत जे ला हुसैन परखा हूंदो आज़माइश इम्तिहान। हुसैन नबी जे दीन जो निशान हुआ। मुस्तफा करीम जे सुन्नत शरीयत कुरान जो सिंबल निशान आ। यजीद नाहक बेहयाई बदकिरदारी बदअमाली जिनाकारी बेहयाई जी निशानी यजीद हुआ। यो करबला का जिए मार्गो शुरू थींदो क़यामत ताईं जारी रहंदो। हिकड़ा हुसैन जो पासो वठंदा, हिकड़ा यजीद जो पासो वठंदा।
बेदवारा अज बि इहा आज़माइश हली रही थई। जिए करबला जे मैदान में शिमिर ज़िलजोशन, उमर बिन साद, उबैदुल्लाह बिन ज़ियाद यजीद जो पासो वरतो, पर हज़रत हुर्र हुसैन जो पासो वरतो। हबीब बिन मज़ाहिर हज़रत हुसैन जो पासो वरतो। हज़रत अनस हज़रत हुसैन जो पासो वरतो। हुसैन निमाज रोजो जिक्र कुरान दीन सुन्नत शरीयत हुसैन जिना चोरी नशो शराब बेहयाई बदकिरदारी हक खाइण जुल्म करण बेहयाई करण यो यजीद जो किरदार आ। भला हाणे ॿुधाए त मुस्तफ़ा जो कुरान अजब आहे या न आहे, दीन आहे या न आहे, इमाम हुसैन वारो रस्तो अजब आहे या न आहे। भला यजीदी रस्तो कोने, जिना आहे या कोने, शराब आहे या न आहे, भंग आहे या न आहे। हाणे ओ बेदवारा इम्तिहान तुंहिंजो मुंहिंजो आ, परखा तुंहिंजी असांजी हली रही आ। ॿई वाटूं खुलियूं पियूं आहिनि, ही यजीद जी वाट आ, ही हुसैन जो रस्तो आ। इमाम हुसैन जे रस्ते जे पछाड़ी में जन्नत जा बाग बीठा आहिनि, यजीद जे रस्ते जे आख़िर में दोज़ख जूं बाहियूं भड़की रहियूं आहिनि। हाणे ओ बेदवारा ओ जलसे में अचण वारा तुंहिंजो मुंहिंजो इम्तिहान आ त रस्तो कहिड़ो थो वठी, यजीद जो या हुसैन जो। हुसैन सोचे सोचे जवाब ॾियो, हुसैन जो रस्तो या यजीद जो? हाँ पक्का था चओ, पक्का था चओ, पोइ आज़माइश ईंदी, माण्हू खिलंदा। हाँ हुसैनी रस्ते ते इम्तिहान ईंदा, परखाऊं थींदियूं, पर पछाड़ी कामयाबी हुसैनियुनि जी आ। यजीदी रस्ते ते ऐश आहिनि, आराम आहिनि, सुख आहिनि, पर पछाड़ी जहन्नम जी बाहि आहे। जेको निमाज़ नथो पढ़े, ज़िना थो करे, शराब थो पिए, भंग थो वापराए, ग़रीबनि जा हक़ थो फबाए, कंहिंजे पन्नी ते कब्ज़ो, कंहिंजा संग खाई वियो, प्लाटनि ते कब्ज़ो, बनियुनि ते कब्ज़ो, पाणी रोके छॾियईं, रस्ता बंदि करे छॾियईं। इहो यज़ीद जे रस्ते ते आ। मस्जिद ॾे वञे, ज़िक्र करे, क़ुरान पढ़े, राति जो उथी रब जे हुज़ूर में तहज्जुद जा नफ़िल पढ़े, इहो सोने हुसैन जे रस्ते ते। हाँ वो जेके हुसैनी थींदा हो न, उहे हथ मथे खणो, पक्का चओ था? अॼु मूंसां वाइदो कयो, मूंसां वाइदो कयो, जेके हुसैनी थींदा हो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं। पंज वक्त घणा ॾींहं? असां वारे न खमीसे वांगुरु न कजो, हिन खमीसे वांगुरु न कजो, यारी रखंदो आहे वरी भॼी वेंदो आहे त लभंदो ई कोन्हे। छा था चओ? सची यारी या इहो पंहिंजो कुटी खाए कमु अचणो। 5 वक्त नमाज पढ़ो, अल्लाह जो जिक्र कयो, परावा हक न खाओ, गरीबन सा जुल्म न कयो, नाजायज़ी नाइंसाफी न कयो। जे अबू अमड़ जेरा थई उन्हनि जी खिदमत कर। खुदा जो कसम मारो के अबे जे चेहरे खे ॾिसी हज जो सवाब आ, अमड़ जे चेहरे जी ज़ियारत करी हज जो सवाब आ। साईं फरमाइन था रज़ाउर रब फी रिज़ल वालिद व सख़्तुर रब फी सख़्तिल वालिद। जेको पीउ जे